तव्हांखे एॾो वॾो कमु ॾिनो आहे, तव्हांखे कम जे लाइक़ु आहे ई कोन। तव्हांखे ख़बर आहे हिते पर सिराण कॉलोनी जेको आहे असां ॿुधंदी आहे हर साल जॾहिं बारिशूं पवंदियूं आहिनि, सूरत हाल इहा आहे। तव्हांखे छा करणु खपे ॿुधायो तव्हांखे पुलिस खे ॾियूं या तव्हांखे गिरफ़्तार कराए तव्हांखे खणायूं, छा करे तव्हांखे? जेको साईं करायो, असीं ग़रीब माण्हू आहियूं, असांजी असीं त मुलाज़िम माण्हू आहियूं, असां त कुझु चई कोन आहियूं। साईं वधी रहियो, मर्ज़ी वारा आहियो। जेको चओ सॼी सिंध अवांजी आहे, जेको चओ असीं बदल आहियूं। तव्हां पाण ॿुधायो छा ठाणे करणु बणाए खपे? तव्हां पाण ॿुधायो छा करणु खपे? तव्हां नोट डाउन कयो शयूं जेके आहिनि। न पर साईं साईं हाणे असीं छा करियूं? सॼो हेॾी बरसाति पई आहे, सॼे पाणी आहे, रोड रस्ता जेकॾहिं ठहियल न हूंदा, नालियूं ठहियल न हूंदियूं, हाणे ॿी किलो चवंदा ॿुॾी वियो, हुन में सॼो चवंदा हिन जो मुंहिंजो ॾोह थियो, मूं मिसकिन जो कहिड़ो ॾोह थियो। 12 साल हुकूमत अव्हांजी, टाउन जा चेयरमैन अव्हांजा, MLA MP अव्हांजी हुकूमत जा साईं। अॻे बि सच उन्हनि खे चओ कोन, मूं ग़रीब ते बदिरायो, चओ थाणे में विझो ऐं तव्हां जवाबु हिकिड़ो ई आहे की हुकूमत असांजी बसि। पोइ साईं हुकूमत कंहिंजी? 12 साल टाउन चेयरमैन अव्हांजा, असांखे हीअ जेको सॼा नाला गटर ही कंध में असांजे मतिलबु 5-6 साल अॻु, 5-6 महीना अॻु में तव्हां हणो बंदूक, शेयर कंहिंजो आहे? शेयर में तव्हां वेठा आहियो, दर में तव्हां वेठा आहियो। असीं साईं टके जा मुलाज़िम आहियूं, शहर अव्हांजा, वोटर अव्हांजा, MLA MP चूंडियल नुमाइंदा सॼी घर में अव्हांजा। ॿुढो तॾहिं कावड़ असां ते बि लॻे, असीं ग़रीब भली ॿधल आहियूं, भले हणी जेल में वेठा कंदासीं। बाक़ी जंहिंखे त आउं हाणे छा चवां, कंहिं कई आहे सम्झूं आहे कोई। हाँ जी करो तो ले जो साईं का करने करो इन्हनि खे ॻाल्हायो असीं जो कमु थिए न थिए पण माण्हू खे ले ॾियो सही हुजे। मुंहिंजो ॿोलण जो ॻाल्हाइण जो तरीक़ो अहिड़ो आहे, ऐं मिसकिन मुलाज़िम आहियां, टके जो माण्हू आहियां। सेंस त हूंदो आहे। सेंस हूंदो कुझु ॻाल्हाइण जो ख़बर आहे मनुष्य आहे। पोइ साईं पाणी अवी कढियो, मूंखे जेल में हणायो हींअर, जॾहिं कम जो टाइम आयो, जॾहिं पाणी शहर में कढणो आहे मूंखे अवी जेल में हणायो। पाणी पोइ बि अवी कढो, अञा नुमाइंदा ॿिया जेके आहिनि वोट वरिता आहिनि उहो कढो। भई इदारो तुंहिंजो आहे, तूं इदारे में कमु करे थो, तुंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी छा आहे? साईं असांखे त 6 महीना थिया, इदारो खातो मिलियो, ही गटर नाला, ही जेके पाणी कढण वारा नमूना, ही असांखे 6 महीना अॻु में मिलिया। बारिशूं कॾहिं आयूं आहिनि? 6 महीननि खां अॻु में आयूं, पोइ आयूं आहिनि? बारिश त हींअर 4 ॾींहं थिया आहिनि आई आहे। पोइ बसि 6 महीना 4 ॾींहं कमु त आख़िर अव्हांखे करिणो आहे न। पोइ तव्हां ईअं कयो, हलो था डीपलो, तव्हां डीपलो अचो, पोइ कलोई मां थी करे प्रोग्राम आहे नगर पार्क जो, ॾिसूं त सूरत हाल छा आहे। ठीकु आहे पोइ साईं आऊं हाणे असीं असांजो स्टाफ पियो हले अव्हांजे प्रोटोकॉल में, ऐं हितां पाणी छॾे हलां, वरी असीं हलूं सभु स्टाफ खणी हुते वोटूं खणी हलूं। तव्हां वरी कलो एतिरो साल वोटूं किथे स्टाफ किथे? असांजो जेको स्टाफ रखियल आहे हिन टाके ते, उनखे 6-8 महीने जी पघार कोन मिली आहे, डेली वञी दिहाड़ी वारा आहिनि, पैसा ई कोन मिलंदा। ऐं बाक़ी साईं खे सुठो करे हिते लॻो आहे, मथां बि अचां, वरी जेको 3 महीना मूंखे बदिली कराए छॾी, वरी 15 लख रुपया हुतां भरियो, वरी अची लॻा, वरी बदिली कराए छॾी, मूंखे त टाइम ई कोन मिलियो। ऐं हिनजी तयारी करियां, को सामान ॾिसां, को तयारी करियां त मथां बरसाति अचे। कराए सघो था त भई नौकिरी फलाणे जाइ थिए, तव्हां माना मिथो था करे सघो तव्हांजे शहर में पाणी निकिरे? साईं म्यूनिसिपल अव्हांजी, टाउन अव्हांजा, ही शहर 12 सालनि खां फंड अव्हांखे, चूंडियल नुमाइंदा हलो हलो पोइ हितां हलो डीपलो कलो ॾिसूं था, पोइ सॼो ॾींहुं अव्हांजे पाण भला पोइ शहर माण्हू हिते भले ॿुढा पिया हुजे। घटि आहे, हिननि माण्हू महिनतूं कयूं आहिनि, तव्हां साॻी जा हिते बाउंड्री थियो आहे, मुमकिन आहे हिते किस्म जो कंपाउंड वॉल ठाहियो आहे, इशू कोन हुयो। पोइ साईं म्यूनिसिपल वारा अव्हांजा, टाउन वारा अव्हांजा, जेके 12 साल जे अव्हांजी पंहिंजे हवाले हुआ, खातो त मूंखे मिलियो 4 महीना 6 महीना थिया। अॻु में जॾहिं हवाले ठाहे छॾियो आहे त हेॾी भीड़ छो थी आहे? छो डीपलो ॿुॾे, छो बिठी ॿुॾे, छो कलोई ॿुॾे? चूंडियल नुमाइंदड़ अव्हांजे कमु कोन कयो, टाउन 6 महीना थिया आहिनि तोखे नौकिरी खे, 4 ॾींहं थिया आहिनि बरसातनि खे। बरसाति जेके 6 महीननि खां पहिरीं हलंदा त कमु त न हुजे हा, चयो तव्हां नोट डाउन कयो शयूं, हुनखे फारिग कराए ॿिए खे माण्हू रखो त बहितर ईंदो। माण्हू कम जे लाइक़ु ई कोन्हनि। तव्हां खे जेको ॻाल्हियूं वधीक कम जो आहे कोन, ॾिसो शहर ॿुधे पियो, ऐं परेशान लॻी पियो, तव्हां जेको हुननि जो रोज़ जवाज़ पिया ॾियणा, कमु बि कयो न कुझु। 6 महीना थिया तव्हांखे, छा तव्हां कहिड़ो कमु कयो 6 महीने? साफ़ आहे, 9 महीने कहिड़ो कमु कयो? ॿुॾी नथा भरो पाणी में, मूंखे था चओ भले पथरा जो पवे हिकु तरीक़ो हूंदो पई कहिए, जॾहिं अॻु में कमु करे छो हल थिया, भले मूंखे नौकिरी में कढाए ॾियो। तरीक़ो हूंदो।